कंडियारो जे डिग्री कॉलेज में मौजूद आहियां, जिते ईद उल अज़हा जे हवाले से ऑल सिंध क्रिकेट टूर्नामेंट जो 3 ॾींहनि खां मुसलसल जारी है। हिन टूर्नामेंट जो ऑर्गेनाइज़र है करम अब्बासी, हुन एक कंडियारे जे वासियुनि लाइ एक ज़बरदस्त इवेंट करायो है, जैमें पूरी सिंध का वॾा वॾा क्रिकेट जा रांदीगर आहिनि उहे हिन टूर्नामेंट में हिस्सो वठी रहा आहिनि। अचो त उन हवाले से हिते आयल क्रिकेट के खिलाड़ी ऐं तमाशाइनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन इवेंट के बारे में उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। माशाल्लाह तमाम एक बेहतरीन टीवी इवेंट हलियो रहियो आहे हिन कंडियारो ग्राउंड ते। करम अब्बासी जो कंडियारो जे नौजवान के इवेंट ॾिनो आहे ऐं कंडियारे जे जेके हिन ग्राउंड ते सुपर स्टार प्लेयर आहिनि, इम्तियाज़ लगारी, हारून ऐं उन खां अलावा लकी लेफ्टी, हेठ अहिड़ा वॾा पाकिस्तान जा स्टार खेॾी आहिनि। ऐं असां कंडियार जे आवाम लाइ जेकी हिकिड़ी कोशिशि कयूं था त ग्राउंड मिले, जेके बि वस वारा MP MLA उनखे गुज़ारिश आहे त असांखे ग्राउंड ॾिनो वञे। हे जेको ग्राउंड कॉलेज जो आहे ऐं पर्सनल जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हिकिड़ो कंडियार में ठाहिरायो वञे, जीअं हिकिड़ो लाखा कॉम्प्लेक्स ठहियो वियो आहे। ऐं असां जेके उहिदेदार आहिनि उन्हनि खे भरपूर अपील था कयूं त असांखे हिकिड़ो कॉलेज जहिड़ो ग्राउंड पर्सनली, जीअं हिकिड़ो क्रिकेट लाइ या कंहिं बि गेम लाइ हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे। ऐं साईं इब्रार शाह आहे या MP सरफराज़ हुसैन शाह आहे, उन्हनि खे इहो ई चाहियूं था असांखे हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे। हीउ इवेंट जेको मुंहिंजो हीउ भाणे जो करम कलोड़ो जेको इंजीनियर आहे SME आहे कराची में, उन मुनक़द करायो आहे। असांजो मक़सदु आहे दोस्तो त हिते जेको कंडियार में ख़ुदकुशियूं थियनि थियूं न, इहे ख़ुदकुशियूं इन्हनि जो रुझान घटायूं, ग्राउंड आबाद थियनि त जीअं दोस्त नौजवान साथी इलाही सारा जेके असांखां विछड़ी विया आहिनि त जेके छोकिरा नौजवान आहिनि त अॻिते अहिड़ो क़दम न खणनि, हिननि ग्राउंडनि खे आबाद कनि, ग्राउंडनि खे आबाद कनि, रांदियूं खेॾनि, तालीम फिराइनि ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कनि, पंहिंजे पीउ माउ खे अहिड़ा ॾुख न ॾियनि जेके उहे बर्दाश्त नथा करे सघनि। कनीज़ फातिमा फर्टिलाइज़र वारनि जे तावन सां वॾेरे करम अब्बासी जे तरफ़ां तमामु बहितरीन टूर्नामेंट ऐं अहिड़ा इवेंट अहिड़ा मेला सजाइण खपनि ऐं अहिड़ो ज़बरदस्त इवेंट कंडियार वारनि खे ॾिनो आहे। तमामु घणी गर्मी उबस जे दौरान हिकिड़ो बहितरीन टूर्नामेंट मिलियो आहे। करम अब्बासी जा असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं। फातिमा फर्टिलाइज़र जे नाले सां अब्बासी कलोड़ा उन्हनि करायो आहे। बिलाल कुरैशी उन्होंने ऑर्गेनाइज़ किया हुनखे सॼे खे सिस्टम खे, बिलावल कांगरो, तमामु बहितरीन टूर्नामेंट, क्राउड ॾिसो केॾी ज़बरदस्त लेवल ते आयो आहे। ऐं असांजा नौजवान ॾाढो गफ़लतनि तरफ़ था वञनि पिया। अहिड़ा इवेंट थींदा त वॾो फ़ाइदो आहे असांजे शहर खे न। जे तरफ़ां इवेंट रखियो आहे जिनकी ऑर्गेनाइजेशन आहे पाण करे रहियो आहे। जीअं त अॼुकल्ह कंडियार में काफ़ी हादसा थी रहिया आहिनि, ख़ुदकुशियूं थी रहियूं आहिनि, ॿिया काफ़ी मसइला आहिनि, रोज़गार जा इशू। असां इन जे लाइ हीउ इवेंट रखी रहिया त जीअं नौजवान अचनि ॾिसनि ऐं सिहत बि उन्हनि जी बहितर थींदी ऐं तमामु बहितरीन इवेंट आहे, माण्हू इंजॉय कनि, शहर जा इंजॉय कनि, उन जे लाइ ही असां इवेंट रखियो आहे। थैंक यू। तमामु बहितरीन टूर्नामेंट आहे। मां सॼी सिंध में कंपेयरिंग कंदा, मुंहिंजो नालो आहे लालो खान, मुंहिंजो तालुक़ु आहे दादू सां। बहरहाल हे तमामु बहितरीन टूर्नामेंट आहे। अहिड़ा टूर्नामेंट तमामु घटि थींदा आहिनि जिते ग्राउंड आबाद हूंदा, उते इस्पतालूं वीरान हूंदो। स्पोर्ट्स लाज़मी आहे, जीअं नंढो न सुलाए ग़लति कमनि खां बची सघनि, नशे खां पाक रहनि, ही स्पोर्ट्स लाज़मी आहे। इन्हनि दोस्तनि खे सलाम आहे जिन टूर्नामेंट करायो आहे। मां सम्झां थो अहिड़ा टूर्नामेंट थींदा रहनि, जीअं नंढो नसुल आहे उन्हनि खे स्पोर्ट्स सां मोहबत थिए, जेके माण्हू ख़ुदकुशी कनि था या ग़लति कम आहिनि उन्हनि शयुनि खां ॿाहिरि। तमामु ज़बरदस्त इवेंट आहे ऐं बैटिंग त अलहमदुल्ला लाज़मी आहे। सुठो मैच आहे, हर को चाहींदो त सुठी बैटिंग कयूं, सुठी बॉलिंग कयूं। उहो बि टीम सुठी आहे। हिन खां पहिरियां सेमीफाइनल थियो माशाल्लाह, उहो बि सुठो थियो। बाक़ी इवेंट ऑर्गेनाइज़र जे बारे में इहो चवंदुसि त माशाल्लाह कंडियार लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे अहिड़ो इवेंट कराइणु हितां जे नौजवाननि लाइ। ऐं हिन इवेंटनि में अचनि ऐं सुठा क्रिकेट खेॾनि था, थोरो हुननि खां सिखनि बि सही, छो जे क्रिकेट हिकिड़ी अहिड़ी शइ आहे घणनि ग़लति कमनि खां ऐं बुरनि शयुनि खां काफ़िनि खां बचाईंदी आहे। अॼु असां कंडियारो सिटी ग्राउंड कॉलेज डिग्री कॉलेज कंडियारो जे ग्राउंड ते क्रिकेट जेका कनीज़ फातिमा जे नाले सां कराई वई आहे ऐं इंजीनियर पंहिंजो अब्बासी साहब या साईं GM अब्बासी साहब वारनि ही जेका असांजे कंडियारो में अॻी ख़ुदकुशियुनि जा घणा रवाज हुया। ही जेका गेम आहियूं त मां सम्झां थो त माशाअल्लाह इहे इस्पतालूं ख़ाली हूंदियूं ऐं इहे तमामु सिहतमंद असांजा माण्हू हूंदा ऐं हिकिड़े रुझान इहो हूंदो। ऐं मां पंहिंजे गवर्नमेंट खे बि अपील थो करियां त इहा तव्हां पंहिंजे तरफ़ ॾांहुं बि असांजे ॿारनि खे हिते अहिड़ो माहौल ॾिनो वञे गेम जो शाम जे टाइम ते पढ़ाई सां गॾोगॾु ही गेम ज़रूरी आहे। कंडियारे में इवेंट जेको करायो वियो आहे असांजे करम कलोड़े जे तरफ़ां,
जेको बहितरीन इवेंट आहे जेको हे नौजवाननि खे तफ़रीह आहे ऐं ही जेके माना घटि मौक़ा मिलंदा आहिनि क्रिकेट जा जेके हिन मां लुत्फ़ अंदोज़ थी कंडियारे जा माण्हू जेके सो इंजॉय कनि ऐं असां अपील कंदासीं अवाम खे त हेड़नि क्रिकेट इवेंटनि में जेको आहे सो इंजॉय कयो ऐं करम अब्बासी खे असां सलाम पेश कयूं था।